सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। अचे प्यार भरे मौके ते पाण सब गॾु थियो। वो मौको हक़ीक़त में असांखे सदाई सुखी ऐं ख़ुशि रहण सेखारे थो। छाकाणि जेकॾहिं असां चङा हूंदासीं, असांजे पोयां असांजा ॿार चङा हूंदा त जीवन सदाई सुखियो रहंदो, ख़ुशि रहंदो, ख़ुशहाल रहंदो। असां गुणवान हूंदासीं, अगरि ओतिरा ॿार गुणवान हूंदा त असां वधीक बहितर ख़ुशि रहंदासीं। पर असां चङा हुजूं ऐं ॿार पोयों ओड़ा न थी सघनि त पोइ असांजी ख़ुशी जेका आहे पंहिंजो पाण उल्टी थी वेंदी आहे, टेंशनूं तनाव में बदिलजी वेंदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे संस्कार भरूं ऐं संस्कृति खे पैदा कयूं। असां चित्र उन सॼे साईं जी तस्वीर जे अॻियां झुकूं ऐं पाण वरी उनजे लाइ मिसाल बणिजी वञूं, कीअं हलिजे, छा कजे। ऐं जंहिं ॾींहुं असां ॿिए जे लाइ चित्र बणिजी वियासीं, उहा संस्कृति हूंदी। जहिड़े चित्र खे सजाए करे पंहिंजे जीवन में रखियोसीं, उहो चरित्र हूंदो। तंहिंजे करे असां सभु चरित्र खे वठंदा आहियूं, पर चित्र बणजण में असां में कमी आहे, ओड़ो थियण में असां में कमी आहे। असां जॾहिं तहिड़ा थींदा आहियूं पोइ उहो सभु कुझु थींदो आहे। तंहिंजे करे असां ओड़ो थियण जी कोशिशि जीअं सभु अगरि असांजे माता पिता खे ॾिसंदासीं, उन्हनि पाण शेवा कई त वरी पंहिंजे ॿारनि खे बि शेवा में लॻायो। इन करे वधिया। जेकॾहिं पाण शेवा कई ॿारनि खे न ॾींदा, ॿार छा करंदा? ॿार हिकु मां कुझु ॿियो थी वञनि, कुझु बि पढ़जी वञनि। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे, पंहिंजे गुणनि खे, पंहिंजे इख़लाक़ खे, जीअं ॿियनि चाहतुनि खे असां ॿारनि में ट्रांसफर कंदा आहियूं। भई सिखनि, पढ़नि, लिखनि, कमाइनि, उथनि, वेहनि, साॻे नमूने असां इख़लाक़, गुण, धर्म, सोशल चङाई में बि असां ॿारनि उहे गुण ॾियूं, इख़लाक़ ॾियूं, जीअं वरी उहे ओतिरा बहितर थियनि, ओतिरा उनमें बि चङा थियनि। स्वामी जे प्यार भरे मौके ते पाण सभु गॾु थियूं। उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे गुणनि सां भरे करे उहे ॿियनि खे ॾियणु सेखारे थो। ऐं उहो सभु थींदो त असां हर रोज़ उन सच्चे साईं जो ध्यानु कंदासीं त जीअं उन पंहिंजी रहमत खे वठी करे वरी रहमत सभु खे ॾिनी, सभु खे ओड़ो बणायो, सभु खे ओड़ो ठाहियो। ऐं जंहिं ॾींहुं असां ॿियनि खे ठाहिणु शुरू कयोसीं, पर उनखां पाण ठही करे ठाहियोसीं त पोइ सभु कुझु बणिजी वियो।